वाह वही को कमकार कर सजो दी वेठो है घर में छो भला ई कमकार असां करऊं तोखे शर्म नथो अचे वञ कुछ कमकार करे असांखे खाराए असां कुराड़ा थी पियूं तू हाणे नौजवान है तू कुराड़ो थी पियो असांखे ख़बर आहे केतिरो कमु करे असांखे लोड़ाए असांखे ख़बर आहे हाणे मुंहिंजो उमिरि आहे अछी ॾाढ़ी सां कमु करण जो इहो तूं मां फोन ते ॻाल्हायां थो संगतनि सां चवां त तूं शकी नथो थिए नंढे फोन सां ॻाल्हाए थो तुंहिंजो अबो चवे थो कंजूस वञ हाणे कमाए बाबा कमाईंदे त वठदे न मां तोखे काथो वञ कमाए मूंखे खाराए बि सही मुंहिंजे लाइ टच मोबाइल बि वठ बाबा वञी कमायो न मां काथो मां संगतनि सां वीडियो कॉल ॻाल्हाईंदमि मुंहिंजे लाइ मोबाइल वठ इहे तोखे चवां थो बाबा वञी कमायो खॾ में पो न मां हाणे काथो कमाए न त तोखे घर खां कढी छॾंदमि हाणे त पहिलो कमाए कोन बाबा वञ कमाए मुंहिंजे लाइ असां कमाए खाराए असां हिते वेठा आहियूं वञ कमाए असांजो अबो छो जे छाजे लाइ पोइ अबो वञ कमाए न कमाए वञ सभिनि जा अबो कमाइनि था वेठा आहिनि छोरा सभु ईअं असां बि वञ कमाए थी कमाइण जो वही आहे तुंहिंजो न असां वेठा आहियूं वञ कमाए हाणे बसि असां सुम्हूं था वञ कमाए वठी अची त घर खां कढी छॾो